सब्सक्राइब कयो असांजो ऑफिशियल YouTube चैनल सिन टीवी HD ड्रामा ऐं वधीक अपडेट लाइ बेल आइकन खे क्लिक करियो। नैना उसी ताणी खुश न थी रही सके जेसी ताणी हुनजी नवाब खान सां तलाक न थी थे। रेस नैना के तलाक ॾियण लाइ राज़ी नथो थिए, चए तो सॼी उमिरि इहा इन अज़ाब में भोगींदी रहंदी। अदी नैना के कंहिं भी तरीक़े सां कोर्ट वठी वञे तो उनजी तलाक थी सके थी। कुछ वक्त जे लाइ मीर जी भेण खे अहिड़ो तो कमु कर तो मीर जे मलाइकनि खे बि ख़बर न पए त छोरी आहे किथे। बाबा साईं मां त हुन सां निकाह करण वारो हुयुसि। हिन वक़्तु तूं मीर जी भेण सां शादी कई ऐं जेकॾहिं इहा शादी ज़ाहिर थी पई त मीर ऐं मूं सां तुंहिंजो अहिड़ो असरु कंदा जो तुंहिंजूं 7 पीढ़ियूं बि उन्हनि जे नाले खां डिॼंदियूं। मूंसां मां कुझु ॾींहंनि खां ॾिसां पियो त नवाब खान जे ॻोठ में कुॿारियूं माण्हू रोज़ अचे पियो। ॾींहं जो ॾिसंदो आहियां त हुनखे बुट ॿधल हूंदो आहे ऐं राति जो हू मूंखां नज़रूं बचायो निकिरियो वञे। मीर किथे ईअं त न आहे मता सोणी हुनजी क़ैद में हुजे। सोप सीरियल तकरार तमाम एपिसोड ॾिसो हाणे HD क्वालिटी में। विजिट कयो असांजो YouTube चैनल सिन टीवी HD ड्रामा।